मां अॼु ॻाल्हाइणु चाहियां थी धीरज सां डुकण जे बारे में। खटण लाइ डुकणु ज़रूरी आहे, इहो शीर्षक आहे। अॼु जे संदेश जीअण लाइ डुकणु। धन्यवाद पिता, तव्हांजे वचन लाइ मूंखे जाम विश्वास आहे त माण्हू सही ॻाल्हियुनि ते सम्झंदा, मदद मिलंदी। तव्हांजो धन्यवाद आहे प्रभु। ऐं तव्हां हिते आया आहियो, तव्हांखे तालमोल करण लाइ इहो विसरी वञिणो आहे ऐं माण्हू उन्हनि ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾींदा जिते उन्हनि खे ध्यानु ॾियणु खपे। उहो पंहिंजी डुक जितण लाइ डुकंदा प्रभु जे नाले ते। आमीन। ख़ैर, कुरिन्थियंस 9:24 में हर हिकु खिलाड़ी प्रशिक्षक हूंदो आहे, सभिनी तरीक़े सां सबुरु रखंदो आहे, मनो उहो पाण खे अनुशासित रखंदो आहे। ऐं कोई खिलाड़ी अहिड़ो कोन्हे जेको पाण खे अनुशासित किए बिना सफल थिए। जीअं उनखे पाण खे वधीक अनुशासित कंदा आहिनि ऐं वधीक सफल थींदा आहिनि, उन्हनि खे इहो करिणो ई पवंदो आहे जीवन में ऐं हर क्षेत्र में, ख़ासि करे पंहिंजे जीवन में ऐं सिहत। उहो कंदा आहिनि, पंहिंजी ॻाल्हि रखण लाइ अनुशासित कंदा आहिनि ऐं पंहिंजी सहमत थींदा आहिनि। डुकण लाइ उन्हनि खे पंहिंजे पाण खे ठाहिणो पवंदो आहे। मसीह में माण्हू अनुशासन सां हलंदा आहिनि। जो माण्हू मसीह में अनुशासन सां सफल थियणु चाहींदा आहिनि, छाकाणि त उन्हनि खे लॻंदो आहे कि ईअं सोचींदा आहिनि अनुशासन जो मतिलबु छा आहे। संतुष्टि हित ते ध्यानु ॾिजो। तव्हांखे जेको हिकदमि खपे उनखे तव्हांखे उहो क़ाबिलियत हुजणु खपे तव्हांजे जीवन में सफल थियणु। उहो तव्हांजी क़ाबिलियत आहे जेको कुझु पल लाइ तकलीफ़ सही करे तव्हां सची में इहो कंदव अनुशासन सां। उहो दोस्त ऐं उहो आसार जेको प्रभु खे ॾिनो आहे उहो कमु करण लाइ, जेको असांखे नथो करे सघूं, जेको असांखे खपे उहो मिले। जाम ॼणनि खे छड़ो खपे 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 खपे, पर उहो सही अनुशासन जो इस्तेमालु कोन कंदा आहिनि। ऐं मूंखे लॻंदो आहे जॾहिं बि असां अनुशासन शब्द जो इस्तेमालु कंदा आहियूं त सोचींदा आहियूं त असां माण्हू कंदा आहियूं आहार ऐं कसरत जे बारे में। इहे ॿई ॻाल्हियूं ओतिरी ई ख़ासि आहिनि, पर अनुशासन प्रभावित कंदो आहे असांजे जीवन जे हर हिकु क्षेत्र जे बारे में। जीअं पंहिंजे वात सां अनुशासित करणु, वीचारनि सां अनुशासित करणु, पंहिंजे पैसे ते, ख़र्च ते, मनोरंजन जे बारे में अनुशासित करणु असांजे जीवन जे हर क्षेत्र जे ज़रूरी आहे। ऐं आत्मा संयम जे बारे में, आत्मा संयम खे वधीक खुलासे जी ज़रूरत कोन पवंदी आहे। इन जो मतिलबु आहे त पाण ते काबू करणु। असां पंहिंजो खोड़ वक़्तु विञाईंदा आहियूं ॿियनि ते काबू करण में, जीअं की असांखे पाण ते काबू करणु खपे, पंहिंजे पाण ते। इन जो मतिलबु आहे प्रगत फ़ैसिलो वठणु। जीअं असां तव्हां खां पहिरियों फ़ैसिलो वठूं, जीअं की तव्हां पहिरियों खां ई पक करे छॾियो कि तव्हांखे केतिरो ख़र्च करणो आहे मनोरंजन ते। मनोरंजन जे लाइ पंहिंजो वज़न पक करे छॾियो ऐं मनोरंजन ते पैसा ख़र्च करण खां पोइ उनखे वाधारे लाइ ख़र्च न कयो पंहिंजे मनोरंजन लाइ। तव्हांखे केतिरी मिठाई खाइणी आहे इहो बि तव्हां पहिरियों ई पक करे छॾियो उन जे लाइ। तव्हांखे पहिरियों ई पक करणी आहे तव्हां केतिरी कैफ़ीन पीअंदा आहियो। अगरि तव्हां योजना कोन ठाती अथव त तव्हांखे मौक़ो मिलंदो कि तव्हां बहितर लॻो, पर अगरि तव्हां पंहिंजे जीवन में हर क्षेत्र में योजना ठाहींदव त उन सां तव्हांखे मदद मिलंदी ऐं उहो तव्हां करे सघंदव। गड़बड़ी न थींदी, सफलता मिलंदी ऐं गर्व महसूसु थींदो तव्हांखे सफलता जो। ऐं तव्हां उहो फ़ैसिलो करे सघंदव तव्हांखे कंहिंमहिल केतिरो खाइणो आहे, कंहिंमहिल केतिरो न खाइणो आहे। तव्हां इहो करे सघंदा आहियो। पैसा कीअं ख़र्च कयो, जीवन जी मनमानी तव्हां करे सघंदा आहियो, पर तव्हांखे इहो सम्झी वठणु खपे कि जेकी तव्हांखे सफलता खपे उहो मनमानी सां न मिलंदी। जेको तव्हांखे खपे केर बि न तव्हांखे रोके सघंदो। इन में मां ॾाढो सुठो वीचार पढ़ियो आहे कि अनुशासन तव्हांखे सुख ऐं कष्ट ॿिन्ही जो नियोजन करे सघंदो आहे। इहो तव्हां पढ़ी सघंदव ऐं तव्हांखे नियोजन इन सां ज़रूरी मिलंदो। ॾिसो, मूंखे लॻंदो आहे अधु मज़ो योजना ठाहिण जो हूंदो आहे। जाम दफ़ा छुटियुनि जी योजना ठाहिण छुटियुनि खां बि मज़ेदार हूंदी आहे। माण्हू थकियल टुटियल हूंदा आहिनि छुटियुनि लाइ ऐं वापसि ईंदा आहिनि, ऐं जंहिंमहिल उन्हनि खे लॻंदो आहे कि अञा छुटियूं खपनि ऐं असां न सम्झी सघंदा आहियूं कि छुटियूं कीअं पूरी थी वई। माण्हू वापसि ईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त असांखे अञा खपे। मां 3 हफ़्ता पहिरीं पंहिंजो
इहो नियोजन कयो हुयो कि मूंखे बि छुटी खपे आराम फरमाइण लाइ। ॿियो कुझु कोन करणु, मां नियोजित कयो पंहिंजो दुख दूर करण लाइ 3 दफ़ा। मां नियोजित कयो कंहिं महिल मां कंदी आहियां, इहो जाम वधीक हूंदो आहे, मां जाम थकियल आहियां, ख़ासि करे फ़ैसिलो कयो। ॾिसो, मुंहिंजे जीवन जो इहो ख़ासि करे फ़ैसिलो आहे, मां कष्ट नियोजित कंदी आहियां, इन जो सुख मूंखे उन तरह मिलंदो आहे। ऐं मां पंहिंजी पुराणी जीन्स पाईंदी आहियां। एमेन। जेकॾहिं पर अगरि तव्हां सुख नियोजित करे कष्ट जो कोई नियोजित कोन कंदव, अगरि तव्हांखे ज़िंदगी भर उन ॻाल्हियुनि ते रहणो आहे ऐं तव्हांखे ख़ासि करे उहे ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि अंदर में जेकी घटि बदल आहे, जीवन में निराशा जी, तव्हां ॿुॾा थी वेंदव ऐं जीवन में ॾाढा दुख थींदव। 2 साल ऐं 3 महीना बाक़ी आहिनि मूंखे 70 साल जी थियण में। सच चवां, मां सोचे ई कोन थी सघां ॿुढापे में मां ईअं कीअं बेकार वेही सघां ऐं शिकायतूं कंदी रहां। मूंखे छा महसूस थो थिए त जिते कुझु माण्हू काश मां इहो कयो हुजे, मुंहिंजे लाइ सुठो हुजे हा, काश मां उहो कयो हुजे हा। मां पंहिंजो कष्ट ऐं सुख नियोजित कयो आहे। मां इहो पहुची करे चवां थी, इहो बेशक सुठो आहे। मां सोचे रखियो आहे, छो त मां महिनत खां पहिरें पंहिंजे शरीर खे थकायो आहे। पर एतिरो सुकून रोज़ कोन थींदो आहे। सूमर सुबुह जो जिम में वेंदी आहियां ऐं ॿुधर सुबुह जो मां जिम में हूंदी आहियां, जुमे जी सुबुह जो जिम में हूंदी आहियां। छा तव्हां सम्झो था तव्हांखे छा चवणु खपे? ऐं तव्हां पंहिंजो कष्ट सुख नियोजित करे सघंदा आहियो ऐं फ़ैसिलो कयो। वेही करे तव्हां उन वक़्तु गुज़ारियो ऐं पंहिंजे पाण ते चर्चा कयो कि तव्हांखे छा खपे। बेफुज़ुल ॻाल्हियुनि चई करे पंहिंजे पाण खे दुखी न कयो ऐं पंहिंजो वक़्तु कढो पंहिंजे पाण लाइ। पंहिंजी आत्मा जे ख़िलाफ़ तव्हांजे अंदरि जेको पछतावो आहे उहो कढी छॾियो ऐं तव्हां उहो करे सघंदव जेको तव्हांखे करिणो आहे ऐं ख़बर पवेव। पहिरीं खां ई पक करे छॾियो, मां इहो कोन कंदसि। हाणे हलूं था 1 कोरिन्थियंस 9:24 मां। हिते इन वचन में बाइबल चवे थी त असांखे पालन करणु खपे। जीवन जे हर क्षेत्र में असांखे संयम रखणु खपे। जीवन में हर क्षेत्र में मर्यादा ज़रूरी आहे। तव्हां मर्यादा सां ॿाहिरि वेंदव त तव्हां मुसीबत में फासी वेंदव। उहो सभु उहो खटण लाइ जेको उन्हनि खे खपे, इहो सभु कंदा आहिनि, पर असां उन मुकुट जे लाइ कंदा जेको उहो कोन्हे। अगरि भॼण वारो इहो सभु ट्रॉफी जे लाइ कंदो आहे जेके उहो पोइ घर में जमाए रखंदो आहे, त असांजी केतिरी गंभीरता हुजणु खपे पाण सां आत्मिक दुख ॾुकण लाइ ऐं तयारी करणु खपे उन मुकुट लाइ जेको खपे। असांखे जीवन में असांखे सभिनीनि खां वधीक ज़रूरत हूंदी आहे आत्मिक अनुशासन जी। जे ॻाल्हियुनि जे बारे में मां तव्हां खां वधीक कोन ॻाल्हाईंदसि। आहार, कसरत, निंड, तव्हां मां जाम माण्हू समझदार आहिनि इन ॻाल्हियुनि जे लाइ, छो त तव्हांखे ज्ञान आहे त तव्हांखे छा खपे शरीर लाइ ऐं जेकी कमज़ोर आहे उहो तव्हां हटाए सघंदा आहियो पंहिंजे जीवन मां। तव्हां पाण इहो सोचे सघंदा आहियो जेको तव्हांखे करिणो आहे वक़्त ते। ऐं में प्रभु मुंहिंजो सुठो संदेश आहे। मां चाहींदी आहियां इहो जाम मज़ेदार थींदो आहे हिते मथे बीह करे माण्हुनि जी शिकिल ॾिसणु जॾहिं मां उन्हनि खे आत्मा संयम ऐं अनुशासन जे बारे में सेखारींदी आहियां। सभिनीनि खे ईअं लॻंदो आहे कि हिकु ई आत्मा सॼे कमरे में बीठी आहे। इहो कुझु इन तरीक़े सां थींदो आहे। अगरि मां तव्हांखे अनुशासन ऐं आत्मा संयम जे बारे में सेखारां थी, छड़ो प्रभु वरदान ॾींदा आहिनि त असांखे छा उपलब्ध आहे। आत्मिक अनुशासन ॾाढो ज़रूरी आहे। प्रभु खे सुञाणणु ज़रूरी आहे ऐं ज़रूरी आहे प्रभु सां गॾु वक़्तु गुज़ारणु। प्रभु सां गॾु वक़्तु गुज़ारियो ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां कीअं अनुशासित आहियो ऐं कीअं था कयो तव्हां पंहिंजे पाण सां, ऐं तव्हां छा करे रहिया आहियो पंहिंजे पाण सां, छा खपे तव्हांखे, तव्हां उहो करे रहिया आहियो ऐं तव्हांखे हुन सां ख़बर पवंदी जेको तव्हां कयो था।
इहो चवणु बेकार आहे कि तव्हां वटि प्रभु लाइ वक़्तु कोन्हे। तव्हां इहा ईमानदारी सां मञी वठो कि तव्हां ईअं चवंदा आहियो कि तव्हां वटि वक़्तु कोन्हे प्रभुअ जे लाइ, ऐं तव्हां इहो चई करे पंहिंजे पाण खे दुख कंदा आहियो। मां चाहियां थी तव्हांखे सच थी ॿुधायां, इहा ॻाल्हि आहे जेको तव्हां चवंदा आहियो। ऐं तव्हां चवंदा आहियो कि जॉयस अगरि तूं इन जे लाइ इहो करे सघे त तूं उन जे लाइ उहो कंदी आहीं ऐं इन जो इहो इलाजु करे सघंदी आहीं, पर जीअं इहो तूं रोज़ु करे सघंदी आहीं, सुबुह जो 8 बजे उथी करे तूं पंहिंजे पाण सां वक़्तु बिताए। अगरि कोई साहेड़ी अची करे तव्हांखे चए त हल अॼु शॉपिंग ते था हलूं, तव्हां चवंदव हॉस्पिटल में वञिणो आहे। मुंहिंजे रास्ते में जेतिरी बि रुकावट अचे, पर मां उहो ई कंदसि जेको मूंखे करिणो आहे पंहिंजे जीवन में, ऐं उनखे बचाईंदसि जेको मुंहिंजे लाइ सही आहे। ख़बर अथव तव्हां मूंसां छा गॾु वक़्तु कोन गुज़ारींदा आहियो, आत्मिक रूप सां तव्हां ज़रूरी मटी वेंदा आहियो। बहितर इहो थींदो कि तव्हां पंहिंजे पाण सां असहमत थी करे उनखे अहमियत ॾियणु शुरू कयो। घणेई माण्हू हर आर्तवार ते चर्च वेंदा आहिनि ऐं सोचींदा आहिनि इहो काफ़ी आहे, पर मूंखे नथो लॻे कि एतिरो काफ़ी आहे। ऐं तव्हांखे इहो करिणो आहे, चर्च में वञी करे उन कुर्सीअ ते तरशित रखी करे तव्हांखे करिणो आहे कि प्रभु सां तव्हां ओतिरो ॻाल्हायो। ॾिसो, मूंखे यकीन आहे कि तव्हांखे इन सभु मां ॾाढो फ़ाइदो थियो हूंदो, पर मूंखे लॻंदो आहे तव्हां इहो चवंदव कि अगरि तव्हां वाकई में पूरो फ़ाइदो खणणो आहे त तव्हांखे इते वेही करे अध्ययन करिणो पवंदो ऐं इन बारे में पंहिंजे पाण खां आख़िर ताईं ॻाल्हाइणो पवंदो। पंहिंजे नोट पैड ते इहो लिखी छॾियो, पंहिंजे कंप्यूटर ते लिखी छॾियो, शब्दकोश ते लिखी छॾियो त तव्हांखे छा करिणो आहे ऐं उनजो अध्ययन करणु शुरू कयो। प्रभु जे वचन खे तव्हां ॿुधो ऐं उन ते अमल करणु शुरू कयो, ऐं जेकी पवित्र आत्मा तव्हांजे अंदरि आहे उनखे सेखारियो ऐं प्रकाश विझी छॾियो पंहिंजे अंदरि, ऐं जेको तव्हांखे खपे उहो मिले। कंहिं बि प्रचारक या बाइबल शिक्षण खे पंहिंजे जीवन जे प्रभु जो स्थान वठणु कोन ॾियो। तव्हांखे मार्गदर्शन ॾींदो, पर तव्हांखे उहो स्थान प्रभु खे ॾियणो आहे। वचन 26। इन करे मां इन रीति वॼंदो आहियां, पर मुंहिंजो लक्ष्य कोन आहे। अॼु असां ॻाल्हायूं था निश्चित लक्ष्य हासिल करण जे बारे में। अनिश्चित ऐं दिशाहीन स्थिति जेकी भटकजी जे करे पंहिंजे जीवन में पंहिंजे पाण खे असां बर्बाद कंदा आहियूं, प्रभु बि मक़सद जा प्रभु आहिनि। मां बि इन रीति जे मुक़ाम सां विढ़ंदो आहियां, पर उन वांगुरु कोन जेको पारींदा आहिनि विझंदा आहिनि, ऐं मां पंहिंजी हर शरीर जो गुस्सा हूंदो आहियां। ऐं शब्द आहे, माना 2 आहिनि। हिकु आहे दावत उॾाइणु ऐं ॿियो आहे मुक हणणु, पर जाम माण्हू ग़लति मतिलबु कढंदा आहिनि। प्रभु चाहींदा आहिनि कि असां रोटीअ जो मज़ो वठूं, पर ज़रूरी आहे कि असां अनुशासन में हुजऊं, आत्मा संयम में हुजऊं। सच्चाई ॿुधायो, हिकु मिठाई तव्हां खाईंदव उनजो मज़ो तेसि ताईं वठी सघंदव जेसि ताईं तव्हांखे मिठी खाइण जी आदत न हुजे। ख़ैर, मां तव्हां सां रोटीअ जे बारे में कोन चर्चा कंदसि, विषय मरिजी वेंदो आहे। मां पंहिंजे शरीर खे मुक हणंदसि ऐं चवंदसि कि उहो ई कर, अनुशासित थी ऐं उहो कर जेको तोखे करिणो आहे। ॿियनि खे दोष न ॾे, पाण खे ई मां उहो रीतीअ सां ठाहींदमि। मां पाण खे ठाहींदमि उन योग्य जेको मूंखे ठाहिणो आहे ऐं ॾेखारिणो आहे। मां जाम सालनि वांगुरु पौलुस चई, मां पाण खे अनुशासित कंदो आहियां, सेखारींदो आहियां कि तव्हां बि ईअं कयो। हिन खां पोइ असां इहो अॻियां वधंदासीं। इब्राहिम 12 में 12:1 जे इब्राहिम 12:1 में, इन करे जॾहिं गांवनि जो एॾो वॾो बादल असांखे घेरे रहियो आहे त असांखे गांवनि जी सचाई जो गवाह थियणु घुर्जे। सोचियो हिन ॻाल्हि ते, उहो जेको बाइबल में कयल आहे, गांवनि ॾिनल आहे बाइबल जो, ऐं जेको प्रभु असांजो महान माण्हू हुयो, उहो जाम माण्हू हुया विश्वास लाइ। अहिड़ा ई सच्चई माण्हू हुया उन में, इन करे उन पंहिंजी दुख पूरी कई। इन जे बारे में असां हमेशह पढ़ंदा आहियूं। 11 में प्रभुअ जे वचन जे बारे में किताब पढ़ण में लिखियो आहे। ख़बर अथव तव्हांखे इहो छा थींदो आहे? तव्हांखे सलाह ॾींदसि, तव्हां प्रभु जे लाइ पढ़ो। ॿिए कंहिंखे छा कयां इन जे बारे में छॾो, मूंखे किताब पढ़णु पसंदि कोन्हे। मां इहो कुझु करणु चाहींदी आहियां कि जंहिंजे बारे में किताब लिखी सघां। आमेन। असांजे जीवन में कुझु असामान्य करे थी थो सघे,
जेको बि कंदासीं सभिनीनि खां सुठो कंदासीं जेको प्रभु जी महिमा सां जुड़ियल आहे। जाम ॼणा आहिनि जेके असांखे अची करे चवंदा आहिनि, ॾिसो हर हिकु उलझन खे परे करे छॾियो, हर तरीक़े जी अभेशय भाषा खे कढी करे ॿाहिरि फिटी करे छॾियो, हर तरीक़े जी रोकण वारी शइ खे, हर तरह जी उलझन खे, तव्हां पाप खे, डुक में डुकण जे जीवन खे ऐं डुक ॾियो असांजे धीरज सां डुकण वारे, विश्वास सां कर्म वारे, उहो तरह सां तव्हां अॻियां वधो उन तरीक़े सां जेकी ख़ुशीअ जे लाइ तव्हांखे अॻियां वधाए। शर्म जी कुझु चिंता न कयो, जेको दुख सहन कंदव प्रभु तव्हांखे ॾींदो। अचो ॻाल्हियूं कंदासीं उलझाइण वारे पाप जे बारे में। मूंखे लॻंदो आहे कि सुलझाइण सुठो वारो हूंदो आहे। सही दिशा में सुठे दिलि वारा माण्हू प्रगति कंदा आहिनि, इन ॻाल्हि ते तव्हांखे ख़बर हुजणु खपे। ख़ासि करे उहो चाहींदो आहे आत्मिक तरीक़े सां असां अॻियां वधूं ऐं उन वचन खे ॿुधूं। जाम माण्हू हूंदा आहिनि जेके वचन जे हिसाब सां हलंदा आहिनि। तव्हांजो हिते अचण जो ऐं तव्हांखे प्रगति ॾींदो आहे ऐं तव्हांखे मिलंदो आहे। अचो ऐं तव्हां दिलि खोले करे ॿुधो उनजो तव्हांखे उन तरक़ी सां उहो सभु मिलंदो, ॻाल्हियूं मिलनि जेकी तव्हांखे खपे पंहिंजे जीवन में, ऐं तव्हां निश्चिंत करे छॾियो। शैतान जाम ॻाल्हियूं तव्हांजे वक़्त में अंदरि आणींदो आहे ऐं केतिरी आसानी सां उहो असांखे तंग कंदो आहे, जेको उहो करणु खपे। अॼु तव्हां सुबुह जो हिते आया आहियो ऐं उहो अनुभव कयो जेको तव्हांखे ख़ासि करे उहो करिणो आहे, ऐं तव्हां शैतान खे चओ कि बेकार न थी ऐं तूं हितां हलियो वञ, पाण खे तव्हां इहो गाॾीअ रखो ऐं शैतान खे परे करे छॾियो जेको बि करे थो, हर उन रुकावट लाइ जेको तव्हांजे लाइ करे थो। मां ॿुधाए थी सघां, जॾहिं 35 साल पहिरीं प्रभु मूंखे सॾियो हो, तॾहिं मूंखे बिल्कुलु बि अंदाज़ो कोन हो छा चवंदो ऐं उनखे केतिरो वक़्तु लॻंदो। जाम वक़्तु वांगुरु मां इहो कयो ऐं मां घटना कई हुई जेकी अॼु सुबुह जो मूंखे ख़बर पई, अखियूं खुली वई ऐं विश्वव्यापी सेवादारी शुरू थींदी। ख़ैर उन्हनि ई बुनियादी रूप ते उन ॿुधायो डुक ईअं मां जेकी मूंखे डुकणी हुई ऐं उनजे लाइ उलझनूं जाम हुयूं मुंहिंजे जीवन में, पर फ़ाइदेदारी हुई जेकी मूंखे चई हुई प्रभु। उहे ॻाल्हियूं ॿुधाए थी जेके मुंहिंजी आहिनि, उहे ॻाल्हियूं जेके मां तव्हांखे ॿुधायां थी अॼु, असांखे बसि पंहिंजो कमु करिणो रहंदो आहे। छा संसार में तव्हां उलझो पिया, संसार में तव्हां पंहिंजी समस्याउनि में उलझो पिया ऐं तव्हांखे ख़बर पए त तव्हां पंहिंजे बारे में छा था सोचो। उहे चिंता जेके तव्हांजे अंदरि आहिनि ऐं मुश्किल आहिनि, उहे तकलीफ़ूं जेके आहिनि, जाम ॼणा आहिनि जेके तकलीफ़ में हूंदा आहिनि, जंहिंमें उनजी सारी ऊर्जा ख़तम थी वेंदी आहे। असां चिंता कंदा आहियूं, तॾहिं असांखे ख़बर पवंदी आहे असां छा था सोचियूं, असांजो अतीत जे बारे में, भविष्य जे बारे में, व्यवहार जे बारे में, तॾहिं असांखे ख़बर पवंदी आहे। ख़बर तो 15-20 साल बेकार ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। प्रभु मूंखे ॿुधायो कि मूंखे छा सोचणु खपे ऐं पोइ मूंखे छुटकारो मिलियो। प्रभु मुंहिंजे जीवन में हस्तक्षेप कई ऐं चयईं कि सोचण जी आदी न ठहो। तूं सोचंदी आहीं कि कुझु करिणो आहे, तव्हांखे उहो कयो, पर हाणे मां तुंहिंजे अज्ञानता सां ख़ुशि आहियां। तोखे ख़बर कोन्हे कि तूं कहिड़ी ॻाल्हियूं ॼाणे थी ऐं तूं ओतिरी ख़ुशि थी सघंदी आहीं। ख़ैर ख़बर अथव, असांजी सेवादारी हिकु अहिड़ी सेवादारी आहे जेकी असांखे सेखारींदी आहे वरदान वठणु। मूंखे यादि आहे हिकु दफ़ो कोई असां सां गॾु कमु करण वारो, उन्हनि मूंखे चई मुंहिंजे मरण खां पोइ सभु माण्हुनि जो छा थींदो ऐं मूंखां सवाल जवाब थियणु लॻा। मां चयो मूंखे ख़बर न आहे, असांजो विश्वास प्रभुअ ते आहे ऐं उहो ॿुधाईंदो त छा करिणो आहे। मां सोचियो हे छा थो थिए, ऐं अगरि मां इहो करे छॾियां त उहो जेको मुंहिंजे मथां उहो चए पियो। ऐं तव्हांखे ख़बर अथव अॼु हर कोई इहो चाहींदो कि उन्हनि जे जीवन में हर क्षेत्र में कुझु हुजे ऐं उहो चवनि, ऐं असां सुनिश्चित करणु चाहींदा आहियूं त असांखे इहे ॻाल्हियूं हालेलुया पंहिंजी समस्या जो ॻोल्हण जे चक्कर में असां हाली इहो चवंदा आहियूं। मूंखे यादि आहे कि हिकु दफ़ो देव ऐं मूं में जाम बहस थी हुई। हमेशह जी तरह देव बहस
मैं मूंखे हाराए छॾियईं ऐं मूंखे चयईं कि तूं सुम्ही पओ ऐं पोइ ॿिए तरफ़ मां ऑफिस में हली वियसि ऐं उहो वर्त करणु लॻा जेको कुझु न करणु खपे ऐं अंदाज़ो लॻायो कि उन चकर में सुबुह थी वई आहे ऐं ॾिठी घड़ी त ख़बर पई कि अरे इहा त सुबुह थी वई आहे, प्रभु मूंखे छा थियो, मूंखां प्रभु खे पुकारियो। तव्हां सम्झो त मां तव्हांखे छा थी ॿुधायां, इहे जेकी उलझनूं आहिनि, फासाइनियूं आहिनि, प्रार्थना कयो, उन जे लाइ प्रभु ते भरोसो रखो, जीवन जो मज़ो वठो, समस्या में फासण जी कोशिशि न कयो, मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो। इहो न चओ, तव्हांखे पंहिंजो जीवन जो मज़ो वठणो आहे तव्हांखे हमेशह, ऐं चवणो आहे कि मूंखे ख़बर आहे छा थींदो मुंहिंजे जीवन में, उन जो फल वठो पंहिंजे पाण में। आमीन। छा इहो माण्हू खे ख़ुशि करण जे लाइ आहे? अगरि तव्हां कोन कयो था पंहिंजे पाण सां तव्हां कयो था, ख़बर नथी पए तव्हां कंहिंजे लाइ था कयो। छा तव्हांखे ॿियनि जी ॻाल्हियुनि में रुचि आहे? हर ॻाल्हि में उलझन था चओ। इन करे असांखे इहो ख़बर पवणु खपे कि तव्हां छा था कयो ऐं कंहिंजे लाइ था कयो। प्रभु असांखे चए थो त तव्हां कयो। हर कोई पंहिंजे पाण लाइ सोचींदो आहे, मुश्किल ॻाल्हि इहा आहे। जाम दफ़ा के ग़लति वजह वांगुरु असां हमेशह ईअं चवंदा आहियूं कि कंहिंजे लाइ खयूं पिया ऐं इहो छो थो थिए असांखे तनाव। ऐं अगरि असां उहो था कयूं जेको प्रभु असांखे करण लाइ चए थो त असांखे उहो न थींदो। जेकी बि ॻाल्हि आहे उहो असांजे लाइ थींदी ऐं सुठा संबंध ठहंदा असांजा पंहिंजे पाण सां, जंहिंजे करे प्रभु चवंदो। ऐं जेको व्यवहार आहे, व्यापार आहे किताबुनि जो, उहो असांखे ख़बर पवंदी। असांखे काई बि समस्या न हूंदी असांजे जीवन में। छा कोई अहिड़े माण्हुनि जी समस्या में आयो हाणे? जेको तव्हां उहो कयो था, तव्हां उन में आयो छा ॿियनि माण्हुनि जी समस्या में? पंहिंजी भला सां। छा तव्हां कहिड़े अहिड़े माण्हुनि जी समस्या में उलझल आहियो जेको तव्हांखे मटाइणो आहे? शैतान उन जो इस्तेमालु करे तव्हांजे जीवन जी सॼी ख़ुशियूं ऐं तनाव ॾेई छॾींदो तव्हांखे जीवन में। पर सुठो मसीहो हुजण जे करे तव्हां सोचींदा आहियो माण्हुनि जी मदद मिले ऐं परेशानी दूर थींदी। मां कुंवारियुनि छोकिरियुनि खे हिकु मशवरो थी ॾियणु चाहियां। कंहिं बेवकूफ़ सां इहो सोचे करे शादी न कजो कि हुनखे मटींदव। हुनखे अहिड़ी परियोजना न सम्झो ठाहे करे उनखे सुधारे था सघो। सुठो थींदो शादी ते दस्तखत करण खां पहिरीं इहो सुधरी वञे। हालेलुया। माण्हू जी मदद करण जी चाह प्रभु असांजे अंदरि विझंदा आहिनि। माण्हू जी मदद करण सां असांखे ख़ुशी मिलंदी आहे ऐं असां चवंदा आहियूं कि असां वञी करे उन्हनि जी मदद कयूं, सावधान थी वञूं। उन्हनि जी मदद कीअं कयूं? जेकी मदद प्रभु चए थो उन्हनि जी मुश्किलुनि में करण लाइ अची करे उन जी मदद कनि। ॿियनि जे करे ख़ासि करे मामले में कमज़ोर थींदा आहियूं, पर असांखे ख़बर आहे त असांजी माता मुर्गी वांगुरु उहो थींदियूं आहिनि कि जेको असां करे सघूं उन जे लाइ सेवादारी कयूं। इहो सम्झूं कि असां मूर्ख न आहियूं ऐं सतर्क आहियूं। इन ॻाल्हियुनि में जंहिंमहिल मुसीबत ईंदियूं आहिनि त असां उन में फासूं न, छाकाणि त शैतान हमेशह असांखे आलस ठाहींदो आहे ऐं अहसासु कराईंदो आहे त असां पंहिंजे मक़सद ते न पहुची सघूं। पर जीवन में प्रभु असांजे लाइ उहो सभु कंदो आहे त जेको असांखे ख़बर पए। तव्हां सम्झो था? हमेशह तव्हांखे मदद करणी आहिनि ॿियनि जी, उन्हनि जे लाइ। मां तव्हांखे उत्साहित थी कयां त पंहिंजे जीवन में हर क्षेत्र में पाण खे अनुशासित करे। अनुशासन तव्हांजो दोस्त आहे, दुश्मन न। तव्हां पाण खे अनुशासित कयो ऐं उहो कंदव जेको तव्हांजे जीवन में सही लॻे ऐं परिणाम सुठो थींदो। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जायज़ मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो।
असां तव्हांजी क़द्र कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।